जिड़ियो तुझो जी मिठो खीर पियो। एक बादशाह हो, बादशाह त पण अला हुआ, पर ही ज़माने जी टुकरी जो बादशाह हुजे हिनखे औलाद कोन पे थे। हिकड़ी टे शादियों की पर हिनखे औलाद कोन पे थे। हेने वीचार आई सोच में वेठो हुजे भला हेडो अवाम मुझे हथ में आ, हेडी बादशाही मुखे औलाद कोने, मुझी मिल्कियत कुत्ता ही कांव खाईंदा पिया त मुखे जो कदे औलाद न आहे त मुझी मिल्कियत केर खाईंदो। इन ही सोच वीचार में हिन जो ॾींहुं रात गुज़रंदी हुई। बस हूंदो फैसला वग़ैरह त करे पियो, पर हिन जी सोच एॾे ही हुजे त भई मुखे मन औलाद ॾेई विझे अला त मां जी सल्तनत जो बादशाही को संभाले। सही कुछ अरसे खां बाद ही वेठे वेठे हिनखे कुदरत वारे पाणे हिकड़ी औलाद ॾिनी। अदा कई घर वारी उम्मीद वारी थियसि। हिनखे ख़ुशख़बरी मिली त घर वारी तुंहिंजी उम्मीद वारी थी आहे। कुरारी चयसि पंहिंजे घरारीअ। ही ॾाढो ख़ुशि थियो साईं, ख़ैर ख़ैर तूं की ॾाढो धूम धाम सां वॾी ख़ुशी हुजे हिनखे साईं। ऐं कुछ अरसो जो गुज़रियो त हिनखे ॼाओ साईं, हाणे पुट जी जॻह ते हिनखे ख़ुशी त उन जॻह ते धी ॼावसि। हाणे हिनखे धी ॼाई ते बि वरी हिनखे अफ़सोस वठी वियो बणा ही त धी त वरी पराओ धण आहे। अॼु आहे सुभाणे वरी के ॿिए वटि हूंदी। बणा काश मूंखे पुट ही थी पया त मुंहिंजी बादशाही मुंहिंजो नालो रोशन करे आ। हाणे धी त हाणे अॼु न ज़रूर उथारणी त पवंदी न। वरी हिनखे इहे पिरूं पटण लॻा त बेली हाणे धी त ॼाई, पर हाणे हीअं कयां इन दाईअ सां मां सलट कयां, मतलब त ॻाल्हि कयां त मूंखे पुट जी औलाद किथे आहे त पोइ उन सां मूंखे मटे आणे ॾे। हे अवाम खे ख़बर पवंदी त बादशाह खे सालनि खां पोइ ॼाई औलाद सो बि धी ॼाई त हाणे असांजो वारस केर ई कोन थियो। अवाम अक्सर अॻे बादशाह जे जेका हूंदा सो उन जी निगरानी में हूंदा। जेको अवाम हूंदो सो जीअं बादशाह चाहींदो ईअं थी सघे थो। जॾहिं बादशाह ई न रहंदो त अवाम छा कंदो। सो कुदरत मुंहिंजी अलाह जे हिकिड़े उन ग़रीब जे घर में छोकिरो ॼाओ हुजे। हीअ दाई आई, दाईअ खे चई त हिते को ओड़े पाड़े में को कंहिंखे पुट जी औलाद थी आहे त साॻे टेम ते साॻे वक़्त में त मूंखे पुट जी औलाद खपे, धी उन खे ॾई आहे। हिन खे से 5 रुपया ॾिनई दाईअ खे। दाईअ देरी न कई, पाड़े में हिकिड़ो घर हुयुसि, वञी उन घर वारीअ खे वञी उन मुसाले खे चई त तव्हांजी धी हीअ झलियो, तव्हांजो पुट जेको आहे बादशाह त रहंदो, तव्हांजो बादशाही ॿार थींदो, तव्हांखे छा खपे अञा। हुननि बि चयो हले ताते सघूं हले कोन, हीअ ध्यानु न्याणी आहे भला हाणे पोइ तगी वेंदी ॾुखी सुखी भला वरी परणाए छॾींदासीं, पुट आहे भला होॾे ॼऊं था, असांखे ॿी औलाद आहे गंज। ग़रीब शख़्स साईं हुन खां माईअ सां मटो कयो। साईं हीअ माई वई हली वञी पुट हुन खां वठी आई, धी हुननि खे ॾेई अची साॻी बादशाह करे ॾींदी। अवाम खे ख़बर पई त बादशाह खे पुट ॼाओ आहे। साईं धूम धाम सां छठियूं थियूं साईं, वॾी ख़ुशी हुजे सॼे अवाम में। साईं हाणे होॾो शहज़ादी जेकी हाणे बादशाह जी धी हुई सो बादशाह ॿार ऐं ग़रीब जो ॿार नहीं त फ़र्क़ु त राति ॾींहं जो आहे साईं। जेको बादशाही ॿार हूंदो सो उहो पंहिंजो हिसाबु रखंदो बादशाही वारो, ग़रीब वारो त ॾिठे वाइटे ग़रीब। कुदरत मुंहिंजी अलाह जी साईं, अॼु नंढा सुभाणे वॾा। साईं हाणे बादशाह जो जेको पुट हुयो जो ग़रीब जो पुट जेको बादशाह खे ॾिनलो, जंहिं महिल बादशाह मोटे कचहरीअ ते चवेसि त कचहरी ते हले कोन, बसि ही हथ या ॾांद गाॾी ठाहे वेठो ज़मीन ते घुमाईंदो अथई। बादशाह हेॾी वठी वञे हेॾी वठी वञे, मोग जो मोग साॻियो ई कमु हर हारो लॻो पियो वञेसि बसि। ऐं छोकिरी उहा वॾी होशियारु हुजे जो सॼे ॻोठ जो जेको बि मसइलो थिए पियो सभु हल करे वई। जेको बि हुयो ॿार जो अॼु हिन बादशाह जी बादशाही जी कचहरी में बि छोकिरी औरत अची वेहनि पिया, नंढा ॿार तॾहिं वेहंदा हुया। तॾहिं इहो कोन हुयो त का औरत आहे या छोकिरी आहे, इहो फ़र्क़ु न हुयो तॾहिं। सही कुदरत मुंहिंजी अलाह जी ही बादशाह जॾहिं बि मोटे ॾिठे छोरे खे पाण आफ़ाल त बणा चई हल बणा हारीअ जो बचो हारीअ जो आहे। हाणे फ़ैसिलो हिकिड़े ॾींहुं बादशाह वटि आयो, हिकु हुनगो वाणी ऐं हुन जो मुस्लमान जो। हाणे वाणी जो मुस्लमान जो फ़ैसिलो आयो सो हो पियो चवेसि त हाणे मुस्लमान जो वञे पियो, मुस्लमान जो पहिरियों आयुसि चई दवा
मूंखे वाणी खे वाणी मुस्लमान मतिलबु दा खणी आहे त वाणी में मुंहिंजी जान छॾाए। से हाणे वाणी फलाणे में मुंहिंजी जान छॾाए सो उहो तंग करे ॾिनो ते वॾो। सो हाणे वाणीअ खे हिन बादशाह घुरायो त ॾे हवाल भला छा मसइलो आहे। चइबा हाणे हिन खे मुस्लमान खे गॾु बीठो सो सामान हुयुसि हेठि रखियलु। मूंखे चई त हिमत कराए त कुझु ॼाए तोई। हाणे उहो मां रखायो हाणे कुझु मूंखे वठी ॾे। हिन चयो त भाउ हाणे कुझु ॾे न। हिन ग़रीब चयो बि अथसि त हिन चयो भाउ अचे ही तुंहिंजे मुंहं ते मां 300 रुपया ॾियां थोसि। तंहिं वेरे में 300 रुपया वॾासि ही वठि बाक़ी छा ॾियांसि मुंहिंजी वाणी में जान छॾाए। वाणी खे हिन 300 बादशाह सलामत हिन खे चया त हाणे भाउ वठेसि न। चई न भाउ मां 300 खे छा कंदुमि। हिन खे चयो त कुझु ॾे अञा मूंखे। हाणे साईं हिन खे कुझु हाणे छा खपे अञा। हिन खे चई त भला हाणे 500 रुपया वठेसि। चई न भाउ अञा कुझु ॾे। हाणे हिते सही उन जहिड़ी छोकिरी बि आई साॻी वेठी हुजे। सही वरी बादशाह चयसि भला हाणे हुन ग़रीब शख़्स चयो हाणे मुस्लमान त मुंहिंजी जान छॾाए वाणी मां त भला 1000 वठि। चई अञा 1000 खे मां छा कंदुमि अञा कुझु ॾे। सही हाणे बादशाह को इहो फ़ैसिलो सॼो ॾींहुं हिन बादशाह मथो हुयो वाणी मुस्लमान खां। बादशाह को इहो फ़ैसिलो कोन थियो। नेठि ही वापसि विया हलिया घर। ही छोकिरो नंढड़ी वेठी हुजे हीअ बि घर वई वञी इहो सोचे ऐं सुबुह ते बादशाह सलामत ॾे आयो त इहो फ़ैसिलो मां कंदुमि। सही हाणे बादशाह सलामत खे जॾहिं इहा ख़बर पई त फलाणी छोकिरी ते चवे त बादशाह सलामत खे चओ इहो फ़ैसिलो मां करे ॾींदोमांइ मूंखे इजाज़त खपे। साईं बादशाह सलामत चयो भणा हाणे मां बेज़ार थियो आहियां। कल्ह बि सॼो ॾींहुं गुज़रियो वरी अॼु आया न भणा अॼु बि सॼो सिजु लाहींदा कुझु ॾियण ते हाणे 5000 बादशाह आहियां ते बि चए थो अञा कुझु ॾे। मां पंहिंजे घरों बादशाह जे पैसा ॾियां थो ते बि चए थो अञा कुझु ॾे। चई त हाणे छोकिरीअ चयो त भाउ अॼु टाइम टरी वियो आहे फ़ैसिले जो सुभाणे फ़ैसिलो मां कंदुमि। सो अॼु तव्हां भली ॻोठु वञो। हिन साईं सुभाणे हे विया हलिया हर को घर। हीअ छोकिरी जो जीअं वापसि वई त 2 मटियूं वञी शहर मां ख़रीद करे वञी घर रखी। सही हिननि ॿिन्ही जा सुबुह जो ॾींहुं थियो राति ते हिन मिटीअ सां भरे रखी। हिकु मिटीअ सां भरे रखी हिकु ख़ाली रखी। साईं सुबुह थी खेर सां साईं बादशाह सलामत ऐं उहे साॻाई हुन वांगुरु फरियादी पुॼी आहे। जंहिं महिल फरियादीअ को छोकिरीअ पुछा कई त मुस्लमान खां त छा ॻाल्हि आहे। चई त भाई वाणियो मूंखां पैसा थो ॾियां पर मुंहिंजी जिंदगी कोन छॾे। चई वाणियो पुछा कई चई छा ॻाल्हि आहे। चई मुस्लमान खां मां खणा ई फलाणी शइ खणी रखी ॾिनीमांसि। चई कुझु मां ॾींदोमांइ। चई मूंखे कुझु ई कोन ॾिनो अथई हाणे मूंखे कुझु वठी ॾे। हाणे सही छोकिरीअ चयो त हे 2 मटियूं पयूं आहिनि इन मटियुनि मां हिकिड़ी खण। सही हाणे हिकिड़ी भरथू हुजे मिटीअ सां ॿी हुजे ख़ाली। हिकिड़ी खईं ख़ाली त पुछा कीअं छा आहे। चई कुझु ई कोन्हे। चई ॿी खईं चई हिन में छा आहे। चई हिन में कुझु आहे। चई कुझु आहे त भेञा अचु त खण पंहिंजो कुझु इहो त कुझु जेको आहे। सो हिनखे कुझु हिनखे सम्झ में अची हे छोकिरो मतिलबु त वाणियो खयूं कुझु उहो हलियो वियो। चई बसि फ़ैसिलो तुंहिंजो इहो ई आहे कुझु अथई त पंहिंजो कुझु खण इहो जेको बि अथई। हे त खणी वियो हलियो ॾाढो ख़ुशी में अथई भणा हूअं त 1000 100 500 5000 मिलनि पिया। हाणे त मटी पैसनि जी फुल थी मिली आहे। हे वञी अॻिते वञी घर जो खोल त भणा मिटीअ जी फुल। ॾाढो वीचारो बुछ थियो हल भणा 5000 मिलिया पिया न वरितमि। सही बादशाह हिन जो फ़ैसिलो ॾिसी बादशाह इबरत में ॾियो 5 मिंटनि में मसइलो हल करे ॾिनई। हाणे बादशाह सलामत सही वाह वाह थी वई सभिनी जंहिंजे वांगुरनि वातनि में अची वई भला हेतिरी छोकिरीअ फ़ैसिलो करे ॾेखारियो। सही बादशाह सलामत फ़ैसिलो इहो करे ऐं मोटी वापसि आयो त छोरे पाण वारे आफ़ाल ॾिठई त साॻो मिटीअ सां रांदि पियो थो खेॾे त अंदरि लाहे पिते लाहे सड़ी वियसि। चई जहां मालिक न मटिया त भला साॻो ई उहो ई हारी ॿार उहो ई हारी। हाणे साॻी छोकिरी वारे फ़ैसिला कंदी अचे भई हीउ वियो सिधो सऊं उन साॻे ग़रीब जे घर में उहा छोकिरी बि वेठी हुजे ऐं बादशाह सलामत। हाणे ग़रीब हाणे घर में ईंदो बादशाह सलामत त सभई उथी बीहंदा। सभई हिन जे अदब में उथी बीठा ऐं
अच इहो सॼो उन दाईअ खे वतियो आयो सॼो इहो किरदार जे करे छोकिरीअ खे ॿुधायो न मालिकनि खे चई मूंखे छोकिरी पंहिंजी ॾियो छोकिरो पंहिंजो वठो। छोकिरे चयो त शायदि बादशाह सलामत तूं चूत थी वियो आहे या कीअं थी बीहो आहे पर चवणु न खपे पर तोखे मां हाणे तोसां न हलंदुमि। तूं मूंखे पंहिंजे घर मां कढियो हिननि मूंखे ताते मूंखे हाणे हिन महिल हेतिरो कयो आहे हाणे हिननि जी आहियां मां तुंहिंजी न आहियां। हाणे जीअं ही चाहींदा तीअं थींदो जेकॾहिं ही बि हलंदो मां बि हलंदुमि त ही बि हलंदा। बादशाह सलाम जो तूं रुगो हल तुंहिंजा सभु जेका बि घर जा भाती सभु हलनि मां पंहिंजी हवेलीअ में हेॾो पासे में हवेली ठाराए थो ॾियानि उन में रहनि तूं सिर्फ़ु मुॾे हल। ही हुन जो पुटु आहे ही बि मां वापसि ॾियां थो रुगो तूं मोटी अचु। सही बादशाह सलाम हिन जा जेका बि हुयसि माइट अज़ीज़ जेका बि हुन छोकिरीअ जा हुया सभई वञी बादशाह सलामत पाण ॾे कठे कया ऐं उन छोकिरीअ जे करे से हाणे छोकिरी उते वेठी आहे हाणे फैसला जेको कुझु बि थिए पियो सो जेको बादशाह को हल न पियो थिए सो छोकिरीअ को कराए पियो। कुदरत मुंहिंजे अलाह जी हिकिड़े ॾींहुं वज़ीर जो पुटु वञे पियो गोश्त वठण सो न पर इहो बादशाह सलामत जी आम वज़ीर थींदा आहिनि जेका उहे सही दौलत वज़ीर बादशाह जे में अखियूं हुजनिसि भणा हाणे त छोकिरो त खणी चूतो भला उन हेॾे होॾे दाबा ॾेई बादशाह मरण खां पोइ वठी वञा दौलत पर हाणे छोकिरी होशियारु अची वई आहे हाणे कीअं मसइलो थिए हिन इन लालच ते चयो त हाणे हिकिड़े कासाईअ खे वञे चई त हाणे फलाणे हेरे आरे पारे छोकिरी खे कल्ह मोकिलींदासीं सो ॾींदी तोखां गोश्त वठण तूं इन गोश्त जे ज़रिए छोकिरीअ खां इहे थाली ऐं 100 रुपया बि खयूं अथई इहो पार पको अथई जे अचे त तूं कोई हलाए छॾिजांइ। हीअ से वज़ीर ओॾो डील करे आयो कासाईअ सां ऐं सुबुह सां वञी बादशाह सलामत खे चई महिमान अचणा आहिनि सो मां हेॾे कम सां थो वञा इहो गोश्त पंहिंजी छोकिरीअ को वठाइजांइ हीअ 100 रुपया ऐं थाली ॾिजांसि त इहो फलाणे कासाईअ खे वञी वठी अचे। हिन चयो हाणे ॿियो केरु कोन्हे को हिन वरी छोकिरीअ पंहिंजे खे मोकिलियो त वञ वाह इहो गोश्त वठी आहे फलाणे कासाईअ खां हीअ 100 रुपया ऐं हीअ थाली अथई। हीअ हलंदी हलंदी ॿाहिरि वञे पई त वज़ीर जो पुटु पियो रांदि खेॾे सही टिकी ॾिकर पिया रांदि खेॾनि सही हीअं हण धक दो होॾे वञी ॾिकी करे पई सही हाणे वज़ीर जे पुटु हुयो ॾिकी ॻोल्हण ऐं उछलण ते हिकिड़ो धक हणण ते हमरा छोकिरे जो हिकिड़े धक हयो ॾिकीअ खे त ॾिकी सुठी मंज़िल ते वञी किरी त ॾिठई त भणा वज़ीर जो छोकिरो आहियां अचे थी पई छोकिरी छोकिरीअ खे चयईं त छोकिरी हुनखे चयईं त वञ हाणे तूं ॾिकी खणी आ त मां भला हाणे थकिजी पियो आहियां। हुन चयो त न मूंखे ऑर्डर मिलियल आहे त गोश्त वठी तकड़े मोट त महिमान अचणा आहिनि बाबे साईं जा सो मां मोटंदुमि। हाणे छोकिरी साईं हाणे हिनखे चयईं त भला हाणे तूं गोश्त वठी मां तो मोटी जाए त पास में इहा दुकान उसां तो ॾिकी खणी आ मुंहिंजी। हे ते वज़ीर जो छोकिरो गोश्त वठण हलियो वियो हीअ साईं ॾिकी खेॾण जी साॻी रांदि हिन खेॾण लॻी पूरी करण लॻी त हुनखे ॾांहुं न पई अचे सही हाणे हे बादशाह सलामत जो छोकिरी उते खेॾण लॻी ऐं वज़ीर जो छोकिरो वियो साॻी आरे पारे। हाणे हिन चयो त भला हाणे छोकिरी चई अलाए छोकिरो चई आयो आहे बसि देरी न कई त हुन वठी ऐं पार हिनखे लॻो कासाईअ खे वज़ीर जो पुटु कोई ऐं वठी थाली रखी छॾी उहा। थोरी देरि खां पोइ वज़ीर जो ख़्यालु करे त भणा छोकिरी रांदि पई थी खेॾे छोकिरीअ खे चई ॾे वाला मां गोश्त वठी आहीं कोन चई मां वञा पई गोश्त वठण पर तुंहिंजे पुटु ज़िद कयो तूं ॾिकी ॾ करे तो खेॾ 2-3 मिंट मुंहिंजो वारो हण मूंखे ॾांहुं नथो अचे सो गोश्त वठण मां थो वञा। से हाणे गोश्त उहो वठणु वियो आहे त वज़ीर जी खुकी बणा वियो वारो पुटु से हाणे डुकी वञी पुटु पुॻो होसिताणी त कासाई अशोमो करे चई त भाई हीअ वठी ऐं थाली बादशाह वज़ीर बाक़ी हमरा वियो चई तो ख़बर न पई मुंहिंजो पुटु तो हीअं मां देरी न कयूं बादशाह खे दांहुं ॾिनो बादशाह जो दूर वञी रोई वञी वज़ीर दांहुं ॾिनी त बादशाह सलामत खे त हीअं मसइलो हीअं थियो आहे। से हाणे बादशाह सलामत खे ख़बर पई त भणा मुंहिंजे तर में माण्हू कोठो वियो आहे कासाई हीअ कमु कयो आहे कासाई खे देरी न कई उन महिल खंभिजी खजी आयो अॼु बादशाह जे अॻियां पेश कयो वियो ऐं बादशाह सलामत खे हुन चयो त भाउ हाणे मुंहिंजो को बि ग़लती न आहे मां इंसान न रखो आहे पर मूंखे इन वज़ीर जी मजबूर कयो त हेड़े आरे पारे ईंदो ई हिनखे पैसा को ॾियां त हेतिरा इहो कोई छॾिजांइ। से वज़ीर चयो त चए हा वज़ीर
त हाणे वज़ीर ते से बकी बीह रहियो। वज़ीर खे चई त हा वज़ीर बि हा कई। चई तूं छा जे लाइ इहो कमु कयो? चई मां छोकिरे नाले कोन चयो, मां हीअ छोकिरी चईमांसि। जंहिं महिल बादशाह जी धीउ ॾे हथु खईं त बादशाह देरी न कयसि, उन महिल वज़ीर तो लाहे छॾींसि, उन महिल ई फांसी ते चाढ़े छॾींसि। भला मुंहिंजे बचे मारण लाइ अहिड़ो वज़ीर कंदो छा? सो उन कासाई खे चई तूं बेगुनाह आहे, पर कासाई वारो हाणे कमु छॾ, मुंहिंजो वज़ीर थी तूं। हाणे सही हू त वज़ीर वियो गुज़ारे फांसीअ ते चढ़ी। हाणे हीउ सही जेको हुयो कासाई सो वज़ीर थी पियो। सही हाणे सही ॾींहं गुज़रंदा रहिया। अॼु छोकिरी नंढी, सुभाणे वॾी, नेठि वरी जवान थी। हुनजो नालो रखियल हो रुबाब राणी। हाणे रुबाब जो सही वॾी थी वई शहज़ादी। हाणे वरी बि त औरत थी पई न, सॼी बादशाही त हलाइण उनजे हथ में थी, पर औरत थी पई न। सही हाणे हिन चयो त हाणे बादशाह सलामत चयो हाणे हेॾा सौदागार सौदा करण वेंदो धंधो मुंहिंजो हलंदो हाणे बंदि थी वियो आहे। हाणे मां पीरसन थी वियो आहियां, नथो ॿाहिरि निकिरी सघां, न सां उथी वेठी करे सघां, न कुझु बि न। हाणे कंहिं मसइलो थिए पंहिंजी धीउ खे मर्दाना वॻा पाराए ऐं मर्दानो वेस पाराए ऐं ॿेड़ो दुनिया जो भरे ऐं सौदागरी ते सेखारियईं। चई त वञ तूं सौदागरी करे आ, मां हाणे पीरसन थी वियो आहियां, फलाणे बादशाह ॾे हीअं हीअं हलियो वञ, मुंहिंजो तर आयो सो सौदा करे आ तूं। ही सही वही हलंदो हलंदो हिकिड़े पासे ॾो ॿिए पासे ॾो हली हली हिकिड़े अहिड़े मुल्क में पुगी, सुठी मंज़िल करे उते वञी आई। सौदागर जे हिसाब सां छोकिरी त हुयो त खणी रुबाब राणी हुई, पर हुनखे मर्दाना वेस पियल आहे, कीअं बि न सुञातो। हिकिड़ी बादशाह में आई, उतां जो बादशाह अची पुॻो त हिन सां सौदो वार जेको वापारु थियो कयईं, पर हीअ वरी सौदो वापारु थियो जंहिंमें रुबाब जो त हीअ वरी वापसि थी ॿेड़े ताणी वञे पई। त उनजो वज़ीर वॾो सियाणो हुयो, हिन जे विख मां या कहिड़े लोॾ मां हे सम्झी वियो त हीअ छोकिरो न पर हीअ छोकिरी आहे। बादशाह सलामत खे हिन चयो त हीअ छोकिरी न, हीअ छोकिरो आहे। बादशाह सलामत चयो त तोखे कीअं ख़बर पई? पर हिन चयो त मूंखे ख़बर आहे हीअ छोकिरी आहे। चई हाणे तूं बादशाह सलामत मुंहिंजी ज़बान यकीन नथो करे, तूं इनखे ॾे दावत, जेकॾहिं छोकिरी हूंदी त दावत न क़बूल कंदी, जे छोकिरो हूंदो दावत क़बूल कंदो। हाणे त हुनखे ख़बर ई न हुई बादशाह रुबाब राणीअ खे त मां छोकिरी आहियां छोकिरो आहियां, छो त हुन इहो सोचियो ई न हो त मर्दूं कीअं थींदा आहिनि। औरत जेको मर्द कमु पियो करे सो अलाह हिनखे एतिरी दात ॾिनी जो ही पाण बि ओतिरो ई कमु करे पई। हिनखे बादशाह सलामत चयो हाणे पंधा तुंहिंजो खोड़ मंज़िल, अॼु राति मूं वटि दावत खा, सुबुह ते वञजांइ। सही हाणे जंहिं महिल बि छा वॾियांसि सियाणे चवनि पिया, हुन वज़ीर चयोसि जे औरत न हूंदी, औरत हूंदी त शराब न पींदी, जे मर्द हूंदो शराब पीअंदो। त हिनखे इहा बि चूस पियल हुई, पीउ जो शराब बि पियल हुअसि। छो त तूं पुट मुंहिंजी हिकु औरत न पुट आं, सभु कमु ॼाणियल हुअसि हुनखे शराब जी सलाह कयनि त हे बि वेही आहिनि शराब पीतनि। वरी बादशाह सलामत कोरियूं अखियूं करे ॾेखारियसि, हल साईं शराब में बि कया ना वियो हलियो। वरी वज़ीर चयुसि बादशाह सलामत फलाणो घोड़ो आहे, जेका बि औरत ईंदी अथसि सो इन खां टहंदो आहे ऐं मर्द खां छा वॾा त न ई टहंदो। सही आहे। हिन बादशाह सलामत चयो त हाणे सुबुह हलंदासीं शिकार ते, सो राति निंड खेर सां गुज़री। सुबुह ते आयो शिकार जो वारो, पर हीअ अलाह खे यादि करे घोड़े जे वेझो वई त घोड़ो डिॻो ई कोन। घोड़े ते बि चढ़ी हीअ पंहिंजे हिसाब सां हली वई। बादशाह सलामत चयो त बणा हाणे वज़ीर जो मरी वियुसि, इन में पास थी वई। वज़ीर चयो बादशाह सलामत खे आहे औरत मर्द न आहे। हाणे अॻिते तव्हां चओसि बाबा जेकी शइ शिकार में मारे सो ई कोहे। हाणे हिनखे ख़बर पई त भणा जेको मारे सो कोई। वज़ीर ऐलान करे छॾियो सॼे हिसाब सां वॾो। त हाणे हिन चयो त हाणे भला हाणे मां त कोई कोन सघंदो, मां त औरत आहियां। हिनखे इहो यादगिरो हुयो त भणा औरत न आहे कोन, सभु कुझु सम्झाइलो। हिन ॼाणी वाणी तीर हणी कंहिं शइ खे कोन पई त कहिड़ी शइ खे लॻे कोन त मरे काॾो। वरी सही हाणे इन में परीक्षा में पास थी वई।
सयाणे वज़ीर चयो वरी बादशाह सलामत के आहे औरत मर्द न आहे तू खामखा कावड़ न कर चे हो बा मर्द आहे ॾिसे को तो सॼो कमु मर्दनि वारो कईंदो अठे सही वज़ीर ते बादशाह हर कावड़ियो वञे। वज़ीर चयो हा बादशाह सलामत हाणे आख़िरी पॉइंट आहे हाणे सभई चओ त लटा लाइ विञजंदासीं गॾु जेकॾहिं मर्द हूंदो लटा लाइ विझंदो जेकॾहिं औरत हूंदी लटा लाइ न विझंदी। हाणे बादशाह सलामत जो ऐलान थी वियो जेका बि उन वज़ीर नौकर चाकर हुया त इन वाह जे मथां आया चई लटा लाइ बि हिन में विझणो आहे सो सभिनी लटा लाए ऐं पाणी में लहण लॻा पर हिन चयो त बादशाह सलामत मां विझां थो पर हेॾो थोरो मूंखे जॻह ख़्यालु आयो आहे मां उहो करे ऐं पोइ विझां थो। हे साईं पासड़ो ॾेई जंग ख़्यालु हुयुसि कोन हिन वरी पंहिंजे मुंहं सां लटा लाए ऐं डंड में घिरी ऐं विञण थी वई शुरू। हाणे वज़ीर खे त ख़बर हुई त ही छोकिरो न आहे ही औरत आहे हलंदो हलंदो हुनजे कढ ॾिठई त भला ही पाणी में विझे थो पियो वञी वज़ीर हुनजे लटनि जे मथां वेही रहियो। वज़ीर चयुसि सची सची ॻाल्हि कराए औरत जा मर्द चई वज़ीर लटा ॾे चई त न मूंखे सची ॻाल्हि कराए सची ॻाल्हि ॿुधाए त तूं मर्द आहियां औरत आहीं चई मां औरत आहियां पर औरत आहियां मां वज़ीर तूं हेॾो कशालो कयो आहे मूंखे ख़बर पई अॻई त तुंहिंजो इहो सॼो कमु आहे छो पर तोखे छा वरंदो वरी मां औरत आहियां त बादशाह सलाम ते ख़बर पवंदी बादशाह सलाम मूंसां शादी करण जी कोशिशि कंदो न या घुर कंदो मुंहिंजी न तोखे कहिड़ो फ़ाइदो पवंदो हाणे तोसां मां संगत रखां बादशाह सलाम ते ख़बर न पवंदी सॼे इलाइक़े बि ख़बर न पवंदी सो बादशाह सलाम जॾहिं हिन चयो त इहा औरत न निकिरे त वाइदो कयो वज़ीर त मां हिनखे माराए छॾिया मूंखे। हाणे वज़ीर चयो जेकॾहिं तूं औरत सच में न निकिरे बादशाह सलामत खे ख़बर पई त माराए छॾींदो मूंखे चई वज़ीर तोखे बादशाह माराईंदो कोन इहो मुंहिंजो वाइदो आहे ऐं ॿियो हुन बादशाह जो ॿियो बि कौल हूंदो आहे मुल्क निकाली तोखे मां मुल्क निकाली ॾींदुमि पोइ जीअं तूं निकिरे त मूं वारे ॿेड़े ते हलियो वेही जाए त मां तोखे पंहिंजे मुल्क वठी हलंदुमि उते रिवो रिहाण कंदासीं पिया। साईं बादशाह खे वज़ीर इन ॻाल्हि ते मुतमिन थी वियो। हाणे साईं बादशाह सलामत खे चई अची मोटी त भणा मर्द आहे औरत न आहे बादशाह सलामत ॻोठु मोटी अचे हिनखे चयो त भाउ हिनखे देरि न कयो जहिड़े गॾ जे पेट में लॻायो ऐं ख़तमु कयो। हुन चयो त भाउ रुबाब राणी चयोसि बादशाह सलामत असांजा ॿिया बि बादशाह जा कौल हूंदा आहिनि जंहिंखे जहिड़े गॾ में नथो मारे वञे त उनखे मुल्क निकाल ॾींदो आहे तव्हां हिनखे मारियो न मुंहिंजे करे मुल्क निकाले ॾियोसि। हिनखे वज़ीर खे चयो त हिन जे करे महिमान जे करे बचके थो तोखे मां मुल्क निकाले थो ॾियां तूं निकितो हलियो वञ मुंहिंजी बादशाहीअ मां। वज़ीर त इहो चाहे पियो हुनजो प्लान ठही वियो वज़ीर देरी न कई उन महिल पंहिंजी हड़ लट जी जेकी ॿधणी आहे त ॿधी ऐं हिन जे यार जे ॿेड़े ते चढ़ियो सौदागर जे रुबाब जे ते हलियो वियो। हाणे कुदरत मुंहिंजी अलाह जी हीअ हलंदा हलंदा इहे सौदा वापार कंदे 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 अची पंहिंजे मुल्क में वरी वापसि अची मोटिया अची इहा ई ॻाल्हि कई त रुबाब त हिकु मर्द वती हूंदी अचे इहा बादशाह खे सलामत खे ख़बर पई त बादशाह सलामत खे कंहिं ॻाल्हि कई त रुबाब शादी करे आई आहे हिकु हमराह वती हूंदी अचे पई। हाणे बादशाह सलामत हैरान थी वियो रुबाब खे इहो हक़ु ई न हो इन कम लाइ न हीअ मुंहिंजी बादशाही संभालींदी शादी न कराईंदुमि हिनखे। हिन ॻाल्हि खे हिते ख़तमु था कयूं ॻाल्हि वॾी थी वेंदी सो असांजी सिंध सलामत चैनल ते आया हो सब्सक्राइब कजो ऐं घंटीअ खे लाज़मी दॿाइजो वधीक तव्हांखे नेक्स्ट ॿियो पार्ट तव्हांखे इन ॻाल्हि जो हिन ई